पाकिस्तान तहरीक इंसाफ़ PTI जे पार्लियामेंटी अॻवान हलीम आदिल शेख चयो आहे त सिंध जूं हालतूं तमामु ख़राब थी रहियूं आहिनि। आइन में सूबे में गवर्नर राज लॻाइण वारी शिक मौजूदु आहे। पीपल्स पार्टी हुकूमत 100 ॾींहनि जी महिमान आहे। नवाब शाह ऐं काज़ी अहमद में तस्दीक़ करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे हलीम आदिल चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी जंहिं ॾींहुं वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ तहरीक शुरू कई त उन ॾींहं खां हिकु ॾींहुं बाद हू PP जे करप्शन ख़िलाफ़ तहरीक लाड़काणे मां शुरू कंदा। साजिश नजर आ रही है कि चूंकि 2 अगस्त को लोकल गवर्नमेंट के ये पुराने तबाह ख़त्म किए जा रहे हैं, अगले बल्दियाती इलेक्शन के लिए सियासी SSP लगाए जा रहे हैं, सियासी SHOs लगाए जा रहे हैं और उस चूँकि अवामी नुमाइंदगी पीपल पार्टी खो चुकी है, अवामी हिमायत पीपल्स पार्टी खो चुकी है। तो मैं समझता हूँ अगला इलेक्शन अवाम के वोटों पर नहीं, पुलिस के डंडे के जरिए लोग लड़ना चाहते हैं। हुन जो बिलावल भुट्टो अजरक जो मास्क पाए सिंधियुनि खे बेवकूफ़ बणाइण जी नाकाम कोशिश करे रहियो आहे। खेसि मास्क पाइण बजाए सिंध जे स्कूलनि में किताब, अस्पताल में दवाऊं ऐं पीअण जो साफ़ पाणी ॾियणु घुरिजे। इन मौक़े ते ख़ान साहब, अली अकबर पले, इनायत रिंद, नदीम राजपूत, इमामदीन किरियो, आफ्ताब कुरैशी ऐं ॿिया साणस गॾु हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।